बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रियल इशूज़ में इरफान अली मुगे तरफ़ां भलीकार नाज़रीन। गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां सॼी दुनिया जे मौसमियाती माहिरनि सिंध ऐं भारतीय गुजरात में शदीद सामूंडी तूफ़ान जी अॻकथी कई। काल्ह 15 जून ते इहो सिंध जी साहिली पटी केटी बंदर ऐं ॿियनि इलाइक़नि में जॾहिं त भारतीय रियासत गुजरात जी सामूंडी पटीअ सां टकराइजणो हो। तूफ़ान सबबि जेका सूरतयाल रही आहे अॼु उनजो असां प्रोग्राम जे पहिरें सेगमेंट में जाइज़ो वठंदासीं। पहिरीं हलूं था ठटे में छा सूरतयाल आहे, असांखे आगाह कंदो असांजो रिपोर्टर रशीद जखरो। असां मौजूदु आहियूं केटी बंदर में ऐं केटी बंदर में जेका मुकानी सामूंडी तूफ़ान जे हवाले सां जेके इंतज़ाम कया विया हुआ उते माण्हुनि खे रेस्क्यू कयो वियो, छो त हज़ारे माण्हू जेके आहिनि समुंड जे किनारे ॻोठनि तोड़े ॿेटनि तोड़े शिकार ते वियल हुआ। त उन्हनि ज़िले इंतिज़ामिया, चूंडियल नुमाइंदनि, सिंध पुलिस, पाक आर्मी, रेंजर्स, इन्हनि समूरनि इदारनि मिली जुली करे 15,000 खां मथे जेके आहिनि माण्हुनि खे रेस्क्यू कयो वियो। छो त CM सिंध बि हिते दौरो कयो हो ऐं CM सिंध बि इहा ई हिदायत कई हुई त कहिड़ी बि सूरत में माण्हुनि जूं हयातियूं बचाइण लाइ अवलीन तरजीह इहा ॾियो त माण्हुनि खे रेस्क्यू करे कंहिं महफ़ूज़ हंधनि ते पहुचायो वञे। त जॾहिं इन्हनि इहा सॼी सूरतयाल साम्हूं आई त खोड़सारनि माण्हुनि जेको उनखे सॼे हिन आर्डर खे अबो कोन ते कयो त उन्हनि इहो चयो हुते त असां वञण लाइ तयारु आहियूं, पर असांजे जेके घरनि में अकेलाई पवंदी आहे, जेके घर ख़ाली हूंदा आहिनि, छो माज़ीअ जो उन्हनि खे तजुर्बो रहियो आहे त जेके बि इन्हनि आफ़तनि ऐं बरसातनि ॿोॾनि में जेके माण्हू कैंपनि ताईं पहुता आहिनि त उन्हनि जे पोयां घरनि में चोरियूं वग़ैरह थियूं आहिनि त उहो माण्हुनि खे ख़ौफ़ हुयो। त जॾहिं त हिते 9 रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं वयूं जिते खाद खुराक सां गॾोगॾु सिहत जी सहूलियतूं फ़राहम कयूं वयूं पे। हिते मुसलसल ज़िले इंतिज़ामिया, चूंडियल नुमाइंदा उन्हनि जो दौरा हुआ। CM सिंध बि हिते आयो, कोर कमांडर बि हिते आयो त उन्हनि समूरी शयुनि खे मद्देनज़र रखंदे हिते माण्हुनि खे अवलीन तरजीह जेका ॾिनी हुई माण्हुनि जूं हयातियूं बचाइण जे लाइ त उन्हनि खे रेस्क्यू कयो वियो। SSP ठटो तोड़े ॿिया जेके इदारा आहिनि त उन्हनि बि इहा मुसलसल इहा कोशिशि कई हुई, पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त केटी बंदर समुंड जे तमामु घणो वेझो आहे। बरसातनि में बि उन केटी बंदर ते असरु पवनि था, ॿोॾियुनि में बि केटी बंदर ते असरु पवनि था, चाहे सामूंडी तूफ़ान अचे थो तॾहिं बि केटी बंदर ते असरु पवनि था। त रियासत खे इहा माना इन शइ लाइ सोचणु घुरिजे त अला न करे जॾहिं बि हिते को वरी हिन खां पोइ को डिज़ास्टर आयो त उनखे कीअं फेस कजे, उन लाइ का हिकमत अमली तयारु करणु घुरिजे। छो त केटी बंदर इहो टियों केटी बंदर आहे, 2 दफ़ा केटी बंदर ढही चुको आहे, इहो टियों केटी बंदर जेको आबादु थियो। छो त केटी बंदर जा माण्हू पंहिंजे हिन माॻनि खे छॾण लाइ तयारु न आहिनि, हो तबाह थियल शहर खे ॿीहर आबादु करण जी कोशिशि कंदा आहिनि। जी तक़रीबन केटी बंदर शहर जेको आहे उहो सॼो ख़ाली थी वियो आहे। पसगरदई मुंहिंजी अबूजत आहे, 2 टे ॿिया ॻोठ आहिनि, उन्हनि में माण्हू निकिरी विया आहिनि, उनमें 5% माण्हू रहिया आहिनि, उन्हनि खे बि असां हाणे कढूं पिया। सिंध गवर्नमेंट ऐं ज़िले इंतिज़ामिया बिल्कुलु सहकार करे पई असां सां गॾु आहे। इंशाअल्लाह ताला असांजी कोशिशि आहे त घटि में घटि माण्हुनि जो को माली नुक़सान वाला साईं रहम करे बचा थिए। असांजी कोशिशि आहे त माण्हुनि खे वधि में वधि जल्दी खां जल्दी तां कढी रेस्क्यू कयूं। असांजे जेके DC साहब आहिनि, SP साहब आहिनि, रेंजर्स आहे, फ़ौज आहे, उहा बि असां सां गॾु आहे। तक़रीबन असांजो केटी बंदर जेको शहर आहे उहो सॼो ख़ाली थी चुको आहे। बाक़ी कुझु 5% या 10% माण्हू रहनि था, जेके फैमिलीज़ आहिनि जो उन्हनि जो माल वाल आहे उहो बि हाणे असां सां तावन में आहिनि, उहे बि निकिरनि पिया आस्ते आस्ते। बाक़ी खारो छाणा जीअं असांजो पंहिंजो उहो तक़रीबन असांजो ख़ाली थी चुको आहे, 0/0 आहे। ऐं उते तक़रीबन 1500 खां 1600 माण्हू हुआ जेके असां कॾहिं वियासीं। कैंपनि में राति मां वियुसि त उन में लाइट न हुई, तक़रीबन लाइट तव्हांखे ख़बर आहे अवराल पोल वोल किरी पिया आहिनि। पोइ उन्हनि में पंहिंजा जेके जनरेटर आहिनि उहे पंहिंजा वरिता किराए ते रेंट ते वठी उन्हनि खे पहुचाईंदा आहिनि, उन्हनि खे लाइट चालू करे ॾिनी आहे, हुननि खे मानी 2-3 टाइम मानी हुननि खे मिले थी। ऐं हुननि जे लाइ पाणी जेको मिठो आहे उनजो इंतज़ाम कयो वियो आहे। मां कल्ह वियो हुउसि, मूंसां गॾु कुझु तव्हांजा दोस्त साफ़ी बि हुआ, उन्हनि बि ॾिठो। बाक़ी वरी हींअर को कॾहिं पोइ वरी शाम जो 5-6 बजे खां पोइ जॾहिं हीउ ख़ाली थी वेंदो पोइ असां वरी कैंपनि में ई आहियूं। थैंक यू सर। नज़ीर ठटे जी सूरतयाल खां आगाह कयोसीं तव्हांखे। 62,000 खां वधीक साहिली पटी में रहंदड़ माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण जी दावा कई वई आहे, पर मुतासिर सख़्तु परेशान आहिनि, छाकाणि त जिन जायुनि ते उन्हनि खे रखियो वियो आहे दरबदर कयो वियो आहे, न बिजली आहे न ई उते खाद खुराक आहे। केतिरनि ई जायुनि तां इहे शिकायतूं अची रहियूं आहिनि। सिंध में त ईअं थींदो आहे
सरकार वॾियूं दावूं कंदी आहे त जेके मुतासिर आहिनि उहे तूफ़ान मुतासिर हुजनि या बोर्ड मुतासिर हुजनि उन्हनि खे उन्हनि महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करे वॾी परगोर करे रहिया आहिनि, पर हक़ीक़तूं उनजे बिल्कुलु उबतड़ हूंदियूं आहिनि। हलूं था बदीन जी सूरत खां आगाह कंदो असांखे असांजो बदीन जो रिपोर्टर यूनिस बकारी। जी इरफान, बिल्कुलु जॾहिं खां तूफ़ान जी अनाउंसमेंट थी आहे त तमामु घणनि इलाइक़नि में जेके साहिली पट्टी ख़ासि तौर ते बदीन ज़िले जा जेके आहिनि उहे 2 तालुका मुकमल तौर ते समुंड जे किनारे ते आहिनि। जीअं शहीद फाज़िल राहू गोलारची तालुको जंहिंजी एरिया आहे उन में ख़ासि तौर ते अहमद राजो वारी एरिया खां वेंदे वरी 0 पॉइंट ताईं अचे थो, ऐं उन खां अलावा वरी बदीन तालुके जो जेको काफ़ी इलाइक़ो सदाबहार पॉइंट आहे, ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे भुगड़ा मेमण पॉइंट आहे, शेख किरियो भांडारी पॉइंट आहे, ऐं उन खां अॻियां हली थर जूं 3 देहूं जेके आहिनि उहे अचनि थियूं जेके समुंड किनारे सां आहिनि। समुंड किनारे ते आबाद इन्हनि समूरनि इलाइक़नि में जंहिंमें कढण, लोहारी शरीफ़, सीराणी, भुगड़ा मेमण ऐं उन सां गॾोगॾु शहीद दोदो सूमरो जी दरगाह ऐं बेहडमी ऐं ॿिया जेके बि साहिली पट्टी ते शहर आहिनि उहे समूरा शहर हिन तूफ़ानी जेका इम्कानी तूफ़ान जेको उन जे हवाले सां जेका अनाउंसमेंट थी उन में उतां खां लॾ पलाण कराई वई आहे ज़िले इंतज़ामिया जे तरफ़ां, ऐं उन में पाक रेंजर्स ऐं पाक फ़ौज जे नौजवाननि जी इहा कोशिशि रही त उते जा जेके इलाइक़ा आहिनि उहे ख़ाली करे कैंपुनि में पहुचाया वञनि। तव्हांखे इरफान इहो ॿुधाईंदा हलंदासीं त कैंपुनि में हिन महिल वॾे तइदाद में माण्हू शिफ्ट कया विया आहिनि, जंहिंमें जेके ख़ासि तौर ते शहरी इलाइक़ा आहिनि उते पकियूं कैंपूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। जीअं सरकारी जेके बिल्डिंगूं आहिनि, स्कूल आहिनि, इदारा आहिनि, उन्हनि खे ख़ाली करे कैंपुनि जो दर्जो ॾिनो वियो आहे। ऐं ॿिया जेके साहिली पट्टी यानी भुगड़ा मेमण जेको ख़ुदि शहर आहे, ॻोठ आहे जेको, उन में जेको गवर्नमेंट हाई स्कूल आहे उनखे बि कैंप जो दर्जो ॾिनो वियो आहे। अहिड़ी रीति इंतज़ामिया जे हवाले सां इहो शुअर करायो वियो आहे त माण्हुनि जे तहफ़ुज़, उन्हनि जे खाद खुराक ऐं मेडिकल जे हवाले सां बि काफ़ी कोशिशूं वरितियूं वयूं आहिनि। पर इन में मुख़्तलिफ़ जेके ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, जेके समाजी इदारा आहिनि, उन्हनि बि पंहिंजो हिसो वरितो आहे। पर केतिरनि ई इलाइक़नि में शिकायतूं इहे आहिनि त खाद खुराक में सही नमूने शयूं नथियूं मिलनि, मच्छरनि जो आज़ार आहे, मेडिकली जेको आहे सो माण्हुनि वटि कुझु प्रॉब्लम्स आहिनि, छाकाणि जेके माण्हू घर छॾींदा आहिनि, कंहिं कैंप में हलिया वेंदा आहिनि त उनखे उहा सहूलियत घर वारी न आहे हूंदी। पर पोइ हिन मजबूरी जी सूरत में जेके बि कैंपूं आहिनि उन्हनि कैंपुनि में डिप्टी कमिश्नर बदीन आगा शाहनवाज़ ख़ान, सूबाई वज़ीर मोहम्मद इस्माइल राहू ऐं सूबाई सलाहकार रसूल बख्श चांडियो ऐं MPA हाजी ताज मोहम्मद मल्हा ऐं ॿिया जेके सियासी समाजी अॻुवान आहिनि उहे बार बार कैंपुनि खे विज़िट करे रहिया आहिनि। ऐं अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलंदासीं त हिते मुख़्तलिफ़ जेके स्पेशलिस्ट ऐं माहिर डॉक्टरनि बि कैंपूं विज़िट कयूं आहिनि ऐं मेडिकल कैंपूं लॻाए माण्हुनि जी हेल्प करण जी कोशिशि कई त ज़हनी स्ट्रेस ख़तमु थिए। असीं ॾाढा परेशान आहियूं। ठीकु आहे, DC खे अपील कईसीं त असांखे कंहिं महफ़ूज़ जॻह ते शिफ्ट करियो, ऐं हिन तूफ़ान जे हवाले सां असां ॾाढा परेशान आहियूं। असां वटि माना बोर्ड में जीअं आया आहियूं, किथे किथे कैंपूं लॻियूं पियूं आहिनि, असांखे न कैंप वग़ैरह लॻाई आहे, असांखे दवाऊं ॾिनियूं वञनि, खाद खुराक लाइ का शइ ॾिनी वञे। असांजा माना घर वारा आहिनि, उनखां ॻोठ वारा शहरी सभु परेशान आहिनि। उन्हनि खे सभिनी खे अर्ज़ु था करियूं, महिरबानी करे असांजो जल्द जल्द हल मसलो करियो वञे। यहाँ पर हम बदीन में आए हैं, यहाँ पर कैंपिंग वगैरह कर रहे हैं, तो यहाँ की आवाम जो है बहुत ज़्यादा डरी हुई है, तो उस वजह से हम यहाँ पर आए ताकि इनको मकसद बता रहे हैं कि कोई ऐसा मामला नहीं है, कुछ ऐसा नहीं है, खौफ नहीं खाएं, सब सेट है, अल्लाह का करम है। और बाकी जो मामला अगर हुए तो हम सब आप लोगों के साथ हैं, हम लोग वहाँ से उठ के यहाँ पर आए हैं आप लोगों के लिए। हिते पंहिंजो बदीन में हिते कैंप कयूं पिया, पोइ उनखां पोइ उमेदु कंदुसि त आवाज़ TV या ॿिनि साफ़ी दोस्तनि सां गॾिजी करे असां उन्हनि फील्ड में वञूं, जिते उन्हनि माण्हुनि जी ख़बरचार वठूं त उन्हनि खे जेकॾहिं का ज़हनी बीमारी आहे या को ज़हनी दबाव आहे या को ज़हनी सोच वीचार जो मसइलो आहे, डिप्रेशन आहे या ॿियो को मामिलो आहे, त उनखे वही उते जो उते दवाऊं ॾियूं, हल कयूं। हिते असां काफ़ी सारियूं दवाऊं खणी आया आहियूं ऐं मुख़्तलिफ़ फार्मास्यूटिकल इदारनि जी महिरबानी आहे जंहिं असांखे काफ़ी सारियूं दवाऊं डोनेट कयूं आहिनि ऐं असां अमानतदारी करे ॿिनि माण्हुनि ताईं उहे खणी वेंदासूं। ऐं शुक्रगुज़ार आहियां तव्हांजे प्रोग्राम रियल इशूज़ में जो तव्हां मूंखे हीउ टाइम ॾिनो त जीअं असां पंहिंजनि माण्हुनि जूं ॻाल्हियूं पंहिंजे अंदाज़ में करे उन्हनि माण्हुनि ताईं पहुचूं ऐं पंहिंजनि माण्हुनि खे को न को रिलीफ ॾियूं। जिते हुकूमत, ॿिया इदारा, मुख़िर हज़रात उन्हनि खे खाद खुराक
ऐं ॿियूं सहूलियतूं ॾियनि पिया, जिते हेल्थ सिस्टम सिंध जो उन्हनि खे सिहत जूं सहूलियतूं मुहैया करे ॾिए पियो, उते असां सम्झो त असां एज़ ए नफ़्सियाती माहिर, एज़ ए डॉक्टर असां वञूं, उन्हनि माण्हुनि सां ॻाल्हायूं, उन्हनि माण्हुनि जा दर्द ऐं तकलीफ़ूं ॿुधूं। नाज़रीन, ते वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ कुझु ॿियनि मामलनि जो जाइज़ो वठंदासीं। ॾिसंदा रहो रियल इश्यूज़।